सॼे मुल्क में मीसाक के मुफ़ाहिमत जी ज़रूरत आहे। पार्लियामेंट में मौजूद समूरनि पार्टियुनि सां मुफ़ाहिमत जी शुरूआत कंदासीं। कंहिं जमायत लाइ मसइलनि जो मुक़ाबिलो करणु ॾुखियो आहे। सभु गॾिजी मसइला हल करण जी कोशिश करियूं त हाकारी नतीजा ॾेई सघजनि था। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त बलोचिस्तान जे अवाम जा मसइला हल करण जी कोशिश कई वेंदी। बलोचिस्तान हुकूमत जे वसीलनि मां अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वेंदो। नए वज़ीर आज़म की चूंड सुभाणे 11 वॻे थींदी। शहबाज शरीफ, मुस्लिम लीग नून ऐं इतिहादी पार्टियुनि जो गॾियल उम्मीदवार सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां वज़ारत उज़्मा लाइ उमर अयूब उम्मीदवार नामज़द थियल। वज़ीर आज़म जे चूंडनि लाइ नामज़दगी काग़ज़नि जी छंछाण जो अमल मुकमल। शहबाज शरीफ जा क़ाइद ऐवान लाइ नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। उमर अयूब जा बि नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। सदारती इलेक्शन में पीपल्स पार्टी नवाज़ लीग के गॾियल उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी सुन्नी इतिहाद काउंसिल जे महमूद खान अचकज़ई में मुक़ाबिलो थींदो। सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी के सरबराह महमूद खान अचकज़ई के सदारती उम्मीदवार नामज़द कयो वियो। सदारती उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी फॉर्म जमा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पार्टी अॻुवाणनि सां गॾिजी आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी फॉर्म जमा कराया। असां सदर आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। नामज़दगी काग़ज़नि जी छंछाण 4 मार्च ते इस्लामाबाद में थींदी। अली अमीन गंडापुर जे ॻाल्हाइण मां लॻे थो त पार्टी जी गाइडलाइन छा आहे। MQM सां माज़ी में लाॻापा सुठा रहिया, उन्हनि खां बि वोट वठंदासीं। असांजी मकानी हुकूमत हिन वक़्तु ताक़तवर आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त MQM जो मुतालबो पंजाब जी मकानी हुकूमत लाइ थी सघे थो। बिलावल भुट्टो चई चुको आहे त असांखे सिंध समेत हर हंधि चूंडुनि बाबति ख़दशा आहिनि। पीपल्स पार्टी जो सरफराज़ बुगटी 41 वोट खणी बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। सरफराज़ बुगटी खे वॾी वज़ारत लाइ 33 मेंबर जी हिमायत घुर्बल हुई। JUI ऐं नेशनल पार्टी जी मेंबरनि वॾी वज़ारत जी चूंड में हिस्सो न वरितो। पाकिस्तान में सियासी बेयकीनी जी सूरतहाल आहे। मुफ़ाहिमत जी सियासत मुल्क जी ज़रूरत आहे। उम्मीद आसिफ अली ज़रदारी मुल्क खे ॾुखियाईनि मां कढंदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त PP मुल्क खे आइन ॾिनो, इहा ई मुल्क खे ॾुखियाईनि मां कढंदी। तालीम खाते में एमरजेंसी लॻाए छॾी आहे। बलोचिस्तान वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हाकारी ऐं सुठनि मंसूबनि खे जारी रखियो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बलोच सकाफ़ती ॾियारे बाबति पैगाम। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोच क़ौम खे सकाफ़ती ॾियारे जूं वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो बलोच कल्चर डे पाकिस्तानियुनि खे बलोच भाइरनि जूं ख़िदमतूं साराहण जोॻो मौक़ो फ़राहम करे थो। अॼोको ॾींहुं पाकिस्तानियुनि खे बलोच भाइरनि सां गॾिजी जश्न मल्हाइण जो मौक़ो फ़राहम करे थो। PP लाइ बलोच भाइरनि ऐं भेनरुनि सां हथ में ॾेई इहो ख़ुशी जो मौक़ो मल्हाइण फ़ख्र जो सबबु आहे। PP मुल्क जे हर ख़िते जी सकाफ़ती सुञाणप खे हाथी ॾियण ऐं तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। PP सम्झे थी त असांजी इज्तिमाही ताक़त असांजी सकाफ़त में लिकियलु आहे। कराची में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो ख़त्म। मुल्क जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बर्फ़बारी जारी। कराची खे मुतासिर कंदड़ सिस्टम जो कुझु हिसो ॿियनि इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल। कराची में बरसात जो सिलसिलो ख़त्म थियण खां पोइ थधियूं हवाऊं ॻोल्हण लॻियूं। थधि जी लहर ईंदड़ 48 कलाकनि खां 72 कलाक बरक़रार रहण जो इम्कान। बलोचिस्तान जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती बर्फ़बारी। बलोचिस्तान जो ज़मीनी राब्तो ख़ैबर पख्तूनख्वा सां कटिजी वियो। लोअर दीर में मिटी जी भिक किरण सबबि घर मथां 3 ॼणा फौत थी विया। ॿारड़ो ज़ख़्मी। फौतनि में ज़ाल मुड़ुस ऐं ॿारड़ो शामिल। मर्द ऐं ज़ख़्मी ॿारड़ो मक़ामी अस्पताल मुंतक़िल। पेशावर जी नोथिया तालाब रोड वेझो कचे घर जी छिति किरी पई। मलबे हेठि दॿियल 15 माण्हुनि खे हिफ़ाज़त सां कढियो वियो। सिंध के अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर के 772 उर्स जो टियों ॾींहुं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मज़ार ते हाज़िरी। मलाखड़ा ग्राउंड में मल जा मुक़ाबिलो खटींदड़ मल पहलवाननि के शील्ड ऐं कैश इनाम ॾिनो वेंदो। राति शहबाज़ ऑडिटोरियम हॉल में राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वेंदी। राग जी महफ़िल में
सिंध जा नाले वारा फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। बहितरीन कारकर्दगी ते शहबाज़ अवार्ड सां नवाज़ियो वेंदो।